दोस्तों तव्हां कॾहिं ईअं सोचियो आहे त मुराद ऐं जेको आहे इहो मंसूर खान जो सिर खणंदो आख़िरी किस्तनि में, या रहज़न जो सिर खणंदो आख़िरी किस्तनि में, या जेका हाणे एपिसोड अचण वारा आहिनि इन में सोडल जो छा थींदो? सोडल ईअं बेगुनाह शाहनवाज़ खान जे हथां जेका हुनजे वाटनि जे हथां मारियो वेंदो, या सोडल जेको आहे बची निकिरंदो ऐं हीरो उहो ज़ाहिर थींदो? आख़िर अॻिते छा थियण वारो आहे, छा न थियण वारो आहे? मुख़्तलिफ़ अपडेट पहिरीं ज़बरदस्त ऐं सनसनीखेज़ दिलचस्प अपडेट तव्हां सां अॼु शेयर कंदासीं। दोस्तों मां हलां थो अॼु जी अपडेट तव्हां रिव्यू कंदासीं। दोस्तों पहिरीं ॻाल्हि त मंसूर खान खे मुराद कॾहिं बि न मारींदो, इहो ईअं नाराज़गियूं हलनि थियूं ऐं हलंदियूं रहंदियूं। होॾां जेको आहे रहज़न खे बि आख़िरी रहज़न मुराद मंसूर इहे टेई बचंदा ऐं सोडल बि इहे आख़िरी जेको आहे ठाह में बि इहे सभु मौजूदु हूंदा, ठारो ऐं हेॾा अली ख़ान इन्हनि जो ठाह बाद में मंसूर खान खे चकर ॿीहर कराईंदो ऐं उहो ठाह आख़िरी ठाह हूंदो, ड्रामो बि ख़तमु थी वेंदो, उहो वरी कामयाबु ठाह हूंदो ऐं उन में जेको आहे दोस्तो शाहनवाज़ खान खे शिकस्त थींदी ऐं मंसूर खान खटे वेंदो। मंसूर खान जेका जिदोजहद करे पियो क़ौमुनि खे ठाहिण वारी विढ़ाइण वारी न, उहा जेको उनजी कामयाबु थी वेंदी। अचण वारे वक़्त में जेको एपिसोड जेका ईंदा उन्हनि में तव्हांखे इहे सीन ॾिसण वटां मिलंदा। असांखे ॾींदा इजाज़त। शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब, लाइक, शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।